फजाइल मौला अली अल मुर्तजा जो किताब शेरे खुदा जा फैसला ब दोस्त पाण में के सफर ते निकता किथे वनी कयाम कयूं मंजिल कयूं ते वेठा चयूं मानी खाऊं हिकड़े पंजो रुमाल खोलियो खोले ऐं उन्हें वट मानियूं जेके हुयूं साईं पंज हुयूं उहे पंज मानियूं खोले उन्हें रुमाल ते कपड़े ते रखियई ऐं बे दोस्त वरी पंजो रुमाल खोलियो उन्हें में मानियूं हुयूं टे उन्हें भी खोले ऐं वो ते रखियाई हाणे हिनन खाइण जी कोशिश कई त एतरे में हिकड़ो अजनबी शख्स अची वियो ऐं उन्हें भी वेही गड मानी खाधी हिनन सां जॾहिं हू शख्स मानी खाई उथियो त पंहिंजे खीसे मां 8 दहरम कढी ऐं उहे उन रुमाल ते रखियो पाण उहो त हलियो हाणे जे शख्स जूं 5 मानियूं हुयूं उन्हें छा कयो जो 5 दहरम खणी पंहिंजे खीसे में विधा ऐं 3 दहरम हुन दोस्त खे ॾिनई त हुन दोस्त चयसि यार न ॾिस सफ़र में गॾु आहियूं पाण में दोस्त आहियूं ऐं जेको आहे सो इहा तव्हां मूंसां नाजाइज़ी कयो था 8 दरम 4 दरम तुंहिंजा थींदा 4 दरम मुंहिंजा थींदा हुन चयो न तुंहिंजूं 3 मानियूं हुयूं तोखे आऊं 3 दरम ॾिना मुंहिंजूं 5 मानियूं हुयूं 5 दरम खयां इते हिनन में पाण में जेको सो इख्तिलाफ थी पियो ऐं चयो त हलूं था मौला अली अल मुर्तजा खां इहो फैसलो करायूं था जॾहिं मौला अली अल मुर्तजा वटि आया त दाहत हुन कई जेको 3 मानियुनि वारो हो पोइ मौला कायनात चयसि त हाणे जेकॾहिं तोखे हू ख़ुशी सां 3 दहरम ॾिए थो त तूं वठ चे न साईं मुंहिंजो जेको पंहिंजो हक़ आहे मूंखे उहो हक़ खपे जी हाणे दोस्त चवनि था न पढ़िया लिखिया त भई रियाज़ी जो इल्मु उन इल्मु जेको उन टाइम में बि मौला कायनात वटि हुयो चई वरी बि मौला अली अल मुर्तजा पुछुसि त जेकॾहिं तोखे हू 3 दहरम पंहिंजी ख़ुशी सां ॾिए थो त वठ जे न साईं जेको मुंहिंजो हक़ आहे मूंखे हक़ खपे मौला कायनात अली अल मुर्तजा चयसि तुंहिंजो हक़ जेको आहे सो 1 दहरम आहे तुंहिंजो हक़ 1 दहरम आहे त उन शख्स चयो साईं इहो कीअं चया इहो मां ॿुधायां थो तोखे वाज़े करे ॾियां थो हाणे मानियूं हिन कुल 8 खाइण वारा आहियो 3 हिकड़ी मानी खे 3 हिस्सा कर 8 माननि जा 3 हिस्सा थींदा 24 तुंहिंजूं मानियूं हिन 3 तुंहिंजा मानी जा भोरा थींदा 9 हुन जूं मानियूं हिन 5 हुन जा हिस्सा जेके थींदा से 15 फर्ज कर तहां मानी 1 जेतरी खाधी 8 टुकड़ा तो तू पंहिंजा पाण खाई वे ऐं हुन जेको तुंहिंजो दोस्त आहे 8 उन्हें पंहिंजा खाधा 15 बाक़ी हुन जा रहिया 7 उहे अजनबी खाधा तुंहिंजो हिकिड़ो हिस्सो खाधई तुंहिंजो हक़ जेको आहे सो 1 दहरम आहे जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिन दुनिया ते आया से किताब आहे अज़मत हुसैन जॾहिं हिन दुनिया ते आया त अल्लाह पाक जो हुकुम छो फरिश्तन खे त मुंहिंजो आशिक अॼु आयो आहे उन जो जशन मल्हायो ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुबारक वनी दियो तो वे फरिश्ता जशन मल्हाईंदा जॾहिं हेठ पे आया त हिकिड़ो फरिश्तो आ ॿ रिवायतूं आहिनि साईं मौलवी साहब वेठो आ हिकिड़ी में उन जो नालो आहे कतरास
बी रिवायत में उन्हें जो ही नालो आयो आ फितरत उन्हें जा पर सड़ियल ऐं उन्हें फरिश्ते चयो ॿियनि फरिश्तनि खे त अॼु तव्हां ख़ुशि पिया लॻो ऐं जशन पिया मल्हायो। उन्हनि फरिश्तनि चयो त अॼु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आमद थी आहे ऐं वञूं था महबूब मुस्तफ़ा खे मुबारक ॾियण। चई यार मूंखे बि खणी हलो मत मुंहिंजी बि उतां शफ़ा थिए। ऐं उन्हनि फरिश्तनि माना खयो आहे उन फरिश्ते खे खणी आया आहिनि। हज़ूर साईं खे चयो अथनि। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त बाबा हिन खे जेको आहे साईं वरी बि हिते ॿ रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत में इहो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पींघे सां हिन जा पर जेके घसायो मस कयो। ॿी रिवायत में त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पेरनि सां हिन खे मस कयो। जॾहिं उहे माना हुनजे पींघे सां या पेरनि सां मस कयूं त उन जा पर सागा तयार थी विया ऐं उहो फरिश्तो वरी बि जशन मल्हाइण शुरू थी वियो त ॿिया फरिश्ता चवनिसि था यार वरी न तकबर करी वरी न तुंहिंजा पर सड़ी वञनि। चए अॻे ज़ामिन कोन हुयो हाणे ज़ामिन आयो आहे। एत उहो हुसैन है जिंदा हूरा पींघा अर्श ते नीता। एत उहो हुसैन है जिंदा पींघा हूरा अर्श ते नीता। ईद दे दी पोशाक जहींदा रिजवान जन्नत विच सीता। पहले चूसस जबान मुहम्मद दी पिछे खीर बतूल दा पीता। अज उही हुसैन को बेमाना बिन कफन दफन चा कीता। जन मौलाए इमाम हुसैन अलैहिस्सलाम फुरात नदी जे किनारे ते खीमा हया त हुर्र आयो ऐं खीमा पटान लगी त हजरत अब्बास के जलाल अची वियो। चई मौला छॾ। मौला अब्बास के इमाम हुसैन अलैहिस्सलाम रोकियो न। इते शेर चए थो ते कत्ल तेरे दी साजिश है खेमिया दा मजमूने। न कर शहबाज को बंद पिंजरे उठ वैसे ही वीर सकूने। हिक बार में को परवाज करण दे देसा बदल सारे कानूने। न धिया खातून जा कैद हो सन न रोसी सज्जादो खूने। जॾहिं शहजादो अली असगर शहीद थियो त मां जो सूला बच्चे जो टेम थींदो आहे थञजण वारो। जॾहिं असुर जो टेम थियो न पाक ॾिसी ऐं छा थी चवे उभरिया तारा फजर वाला असगर ते मुर्ग बुलेंदे नी बोली। थञ पीवण वाले बाला को उथी मावा ॾेंजनी लोली। तजी थञ दा वेला याद पवे असगर मर वञे हा मां घोली। तै करबल कुचा आबाद किता सुन कर अमड़ी दी झोली। जॾहिं काफ़िलो रवानो थियो ऐं कूफे जे ॿाहिरियां आयो त पाक सैन ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ॾिसी ऐं चए पई जॾहिं न इमाम अली अल मुर्तज़ा जे रोज़े ते नज़र पई अहदे रवई उना कैदियां दे जॾहिं आए नजब दे कोल कचावे। देख के रोजा बाबे दा क्या ज़ैनब रो फरमावे। कद 1 लाख कैदी आजाद किती बाबा पिया याद जमाना ओ आवे। अज कोई नहीं अली आबिद दा जो कैद गरीब दी छुड़ावे। जॾहिं दरबारे यजीज आई इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खां यजीद सवाल कयो त फतेह मुंहिंजी या अव्हां जी। इमाम सज्जाद अलैहिस्सलाम चयो त जॾहिं आज़ान अचे न उन टेम मूंखां इहो सवाल कजां। जॾहिं आज़ान आई त यजीद वरी सागो सवाल दोहरायो। इमाम सज्जाद अलैहिस्सलाम चयसि जेकॾहिं आज़ान में अशहद अन्न मुहम्मद रसूलुल्लाह आहे त पोइ फतेह असांजी आहे। जे तुंहिंजे पीउ ॾाॾे जी आहे त पोइ तव्हांजी फतेह। पाक सकीना पंहिंजे बाबा खे बाबा बाबा करे रोईंदी रही
ऐं शाम जे माण्हुनि यज़ीद खे चयो त असांजी निंड फिटी वई आहे। पोइ यज़ीद पाक सकीना जो अकेले कैद जो ऑर्डर ॾिनो। जॾहिं पाक सकीना खे अकेले कैद जो ऑर्डर मिलियो त नंढड़ा हथ ॿधी इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खे अर्ज करण लगी त वञ पो ज़ामिन मेॾे रोवण दा मैं तो वलन बाबल को रोसा जो जितनी कैद होसी वीरण मैं बस कर आप निभैसा हिक हाँ मासूम बिया परदेस पल जुदा जो तुसा कण थीसा विच कैद दे चन्न वीरण मैं रोंदी रोंदी मर वेसा। इमाम चयो भेण आऊं कैदी आहियां, जे कैदी खे इजाजत मिली तो तुझी मुलाकात ते जरूर इंदुस। जे चङो अदा जेकॾहिं तोखे मुलाकात इजाजत न मिले भला रात जो अचजां। जे ॾींहं दा आवण न थी वई वीरण तू त रात दा फेरड़ा पावी होली होलियां दर ॾेठी का चा मेरे नाल अलावी जींदी होसा तो जवाब देसा न त चिंता दिल को न लावी न मंगी कफन यज़ीद करे मैं को चोले देना दफनावी। पाक सकीना बाबा बाबा करे जिंदान में रोंदे रोंदे अल्लाह के प्यारी थी वई। जॾहिं इमाम सज्जाद अलैहिस्सलाम मासूम जो मयत खयो तॾहिं भी हथ बदल। भेण मासूम दी मयत तू शाह खोले बंद रसन दे है अरमान तेदा भेण में गू विच परदेस मरण दे सो जिंद कुर्बान करा हा जे होवा भी हा विच वतन दे अज मजबूर लगा बैठा हा किए करा समान वो गड कफन दे। जन पाक ज़ैनब सलाम अलैहा मासूम के गुस्ल ॾियण लगी न जॾहिं लबन ते पानी आयो त आवाज आयो मैं को जिंदा समझी फुफी अम्मा ना मैं ओ मर गईया अगे त सीने दे सुमण वाली हस हुण गाल सभई भुल गईया न लावो पानी मेरे लब को मैं तसे वो प्यू दी थिया तुसा कैद निभा के वतन वैसो मैं शाम दे विच रह गईया पर धी मासूम दी मयत को जद आन रुबाब ने चाया बह जमीन ते गई ओ बीबी रंग अखियां चा बदलाया कर ओह वेले मुह करबल ने रो बीबी ए फरमाया विच परदेस ते थी दफन थींदी आई अज आ देख वो ज़हरा जाया। जॾहिं पाक मासूम जे मयत खे इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खणी ऐं कब्रिस्तान में पहुतो तो साईं हेठां मयत लाहींदा आहियूं पंहिंजो को मिट अज़ीज हूंदो आहे उहो माना मयत वठंदो आहे। हाणे इमाम जो को मयत वठण वारो कोन्हे त मज़ार मां उन सामी मां ॿ हथ बुलंद थिया मेकुदे मयत भेण दी बचड़ा हिमी तेदा बाबल हुसैन मैं आप सकीना को दफन सा न थीवी सज्जाद गमगीने या गाल दस किए दुर सकीना दे लाथे अहन शिमर कमीने या गाल दसी वञ नाने को जद वतन वञी वो मदीने वतन वञी वो मदीने। सुभान अल्लाह।